बाबा हाणे अकेलो माण्हू हेॾा बनियूं हेॾा तलहा चौकीदार रखिया आहिनि हुन सौ के नवा में ई कोन्हे यार ॾाढा टेंशन थी विया आहिनि मूंखे छा आहे बाबा छो छो थो थिए जी अरे सेठ ॻाल्हि ई अहिड़ी आहे न ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे माना ख़ुशीअ में नचंदो नचंदो नानी नी ना कंदो छा पियो फज़ीलत सके तुंहिंजो सेठ आहियां कहिड़ी ख़ुशी खपे शादी थो करी या सेठ या पुटु ॼाओ न मूंखे न को शादी थो करे न को पुटु ॼाओ या तुंहिंजे लाइ ख़ुशि आहियां कहिड़ी कहिड़ी मुंहिंजे लाइ कहिड़ी ख़ुशख़बरी खणी आई बाबा बाबा राति मूं ख़्वाब ॾिठो त तूं करोड़पति थी वई न ठीकु कटे राति जो ख़्वाब ॾिठो न पोइ चौकीदार कीअं बि कई ख़्वाब तॾहिं ॾिठो न जॾहिं तूं सुम्हंदो ईअं ही फज़ीलत आहे बाबा पोइ अखि लॻी वई न पोइ तुंहिंजो त फ़ाइदो थी वियो न तूं त करोड़पति थी वई न ख़्वाब में त ख़्वाब में करोड़पति के न कहिड़ो सची सुबुह मां अखि खुली छा आहियां उहो ई साॻी यतीम त माण्हू को राति जो चौकीदारी करियो कान साईं रुपए बाबा तुंहिंजी पघार बंदि तुंहिंजी रोटी ख़तमु निकिर हाल मूं तो करोड़पति कयो तूं वरी मूंखे बेरोज़गार थो करी अरे बिल्डिंगनि में वेठो आहियां तुंहिंजी कारी में बि हलां करोड़पति कया आहिनि उथी निकिर हाल कोन्हे चौकीदारी हल हाल राति जो सुम्हियो मूंखे ख़्वाब में करोड़पति करे वेठा आहियो राति जो ख़्वाब ॾिसंदो उन ख़्वाब में ॾिसंदो तूं मरी वई